शहदाद कोत में सपाफ कारकुनन पारां नौकरियुनि में नज़रअंदाज करण ख़िलाफ़ घासले थारे पाण सारण की कोशिश कई वई, जॾहिं त मौजूदा पार्टी कारकुननि ऐं शहरीन खेनि बचाए वरितो। कोतुमोतु चौक ते पुलिस ऐं रेंजर्स की मौजूदगी में कारकुनन नवाज़ लागारी, इमरान मक्सी, प्यार अली, अली हसन जोए ऐं सैयद बिलाल शाह जिस्म ते घासले ठारे पाण सारण की कोशिश कई तो उते मौजूद सपाफ के ज़िले सदर आसिफ दुनिया ऐं ॿियनि कारकुननि खेनि बचाए वरितो। उन मौक़े ते पाण सारण की कोशिश कंदड़ कारकुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुननि पार्टी लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, पर खेनि नौकरियुनि में नज़रअंदाज करे मुखालफ़नि खे नवाज़ियो पियो वञे, जंहिं करे हू मायूस थी रोडनि ते अची पाण सारण ते मजबूर थिया आहिनि। ॿिए पासे ज़िले सदर आसिफ दुनिया, तहलके सदर बशीर मक्सी ऐं सिटी सदर ज़फ़र मक्सी पाण सारण की कोशिश कंदड़ कारकुननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सॼी सिंध में सपाफ कारकुननि खे रोज़गार ॾिनो वियो आहे, पर कंबर शहदाद कोट वाहिद ज़िलो आहे जंहिंजा कारकुन रोज़गार लाइ भटकंदा पिया वतन। हुननि इल्ज़ाम हयो त MNA फरियाद जे कोऑर्डिनेटर अहमद यार खावर ऐं सपाफ ज़िले जे जनरल सेक्रेटरी दोस्त मोहम्मद सूमरे कारकुननि बदिरां पंहिंजे मनपसंद माण्हुनि ऐं रिश्वत एवज़ मुखालफ़नि खे नौकरियूं ॾिनियूं आहिनि, जंहिंसां खेनि ॾुखु पहुतो आहे। हुननि सदर आसिफ अली ज़रदारी, फरियाल तालपुर ऐं पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो मुतालबो कयो त ग़लति तरीक़े सां नौकरियुनि जी विरासत वारे अमल जी जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि हटायो वञे।